खिलाईंदे खिलाईंदे तूं रुआड़े हलियो में। हा कलम खणे तो थर भिटुनि जे ॻोठ केरलो रावताणी खां मुमताज़ अली रायमू पंहिंजे दोस्त अता हुसैन समेजो जे ओचिते विछोड़े ते। मार पवे मौत तूं अण मुदाए तो आहीं, खाई अहिड़ा घोट जिन मुद न हुई मरण जी। मौत त बरहक आहे, हर कंहिंखे मौत जो मज़ो चखणो आहे, पर ओचितो मौत जीअ खे झोरे छॾे थो। अॼु हिकु अहिड़ी कथा खण ते मजबूर कयो जेका तारीख़ 19 फरवरी 2022 जुमे जे शाम छंछर जी उहा भागी रात जे गुलाब जो गुल छिनी वरितो। छंछर जे सुबुह सवेर पिर फुटण महिल प्यारे दोस्त हाफ़िज़ कमरदीन रिज़वी साहिब जो व्हाट्सएप ते स्टेटस रखियो पियो हो। छा ॾिसां त दिलि खे ॾुखो ईंदड़ उहे लफ़्ज़ लिखिया पिया हुआ, इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन। अता हुसैन वलद कासिम समेजो इन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वञी हक़ीक़ी मालिक सां मिलियो। उहे लफ़्ज़ ॾिसंदे ई उन महिल ॼण ज़मीन पेरनि मां निकिरी वई। हा उन महिल ॼण ज़मीन पेरनि मां निकिरी वई हुजे। प्यारे दोस्त अता हुसैन जे विछोड़े के सदियूं न पर कुझु ॾींहं थिया आहिनि, पर महसूस ईअं थो थिए ॼण के सदियूं गुज़रियूं हुजनि। बिछड़ा इस अदा से कि रुत ही बदल गई, एक शख्स सारे शहर को वीरान कर गया। प्यारा भाउ अता हुसैन, अॼु मूंखे उहे ॾींहं यादि था अचनि जॾहिं तूं पंहिंजे मामा इमामुद्दीन सां गॾु जामे मस्जिद फैज़ान इब्राहिम ख़लील में ईंदो हुएं ऐं हर कंहिं सां खिली मुस्कुराए मिलंदो हुएं ऐं हर कंहिंखे जी जी चई जवाबु ॾींदो हुएं। अॼु हर हिकु माण्हू तुंहिंजो मिठड़ो आवाज़ु ॿुधण लाइ तरसी रहियो आहे। असां तव्हांखे सॾु करे करे थकिजी पिया आहियूं, पर तव्हांजो मिठड़ो आवाज़ु ॿुधण में नथो अचे। प्यारा अता हुसैन तूं किथे आहीं, जवाब त ॾे। प्यारा अता हुसैन तूं हर वक़्तु प्यारे इमामुद्दीन नूर हारून सिराजुद्दीन सां गॾु हूंदो हुएं ऐं ज़िंदगी जा कुझु पल मामा आचार जी होटल ते प्यारे मामा ऐं नाना हाजी शेर ख़ान सां गॾु गुज़ारण वेंदो हुएं। प्यारा अता हुसैन तूं पंहिंजो घणो अरसो नानाणे में प्यारनि मामनि सां गॾु गुज़ारियो। तूं त पंहिंजे मामनि जो लाडलो भाणेजो हुएं। अॼु तूं प्यारनि मामनि खे अकेलाई में छॾे तूं हिकु अहिड़े सफ़र ते हलियो वियो आहीं जिथां अॼु ॾींहं ताईं केर बि मोटी कोन आयो आहे। जे बाग़ मां बुलबुलियूं उॾामियूं वञनि, उहे बाग़ चमन न आहिनि रहंदा, मुकमल वीरान थी वेंदा आहिनि। ईअं ई प्यारा अता हुसैन तूं सॼे ॻोठ खे वीरान करे हलियो वें। अॼु उहे ई घटियूं वीरान लॻियूं पियूं आहिनि जितां तुंहिंजो गुज़र थींदो हो। उहे घटियूं बकरा पिड़ी उमरकोट जूं हुजनि, तोड़े ॻोठ रतन जो तड़ जूं हुजनि। अॼु उन्हनि घटियुनि खे ॾिसी तुंहिंजी यादि रुआड़े थी प्यारा। हा प्यारा अता हुसैन तूं अहिड़ी जल्दी जुदाई कई। तूं मामनि चाचनि मिटनि माइटनि रिश्तेदारनि अज़ीज़नि दोस्तनि सभिनी खे अॼु सफ़र में छॾे हलियो वें। असांखे इहा ख़बर कोन हुई त तूं सिर्फ़ु यादूं ॾेई हलियो वेंदे। प्यारा अता हुसैन तूं त प्यारे बाबा कासिम जो लाडलो दादलो फरमान बरदार अकेलो पुटु ऐं 5 भेणुनि जो लाडलो भाउ हुएं। प्यारा अता हुसैन तोलाए भेनरुनि अजरक तयारु करे छॾी हुई, मोड़ सजाए रखियो हो। उहा हसत हुई त मथे महीने प्यारे भाउ खे हथनि ते मेहंदी लॻाइबी ऐं घर वारनि सां गॾु ख़ुशी मल्हाइबी। पर प्यारा अता हुसैन उहे सभु ख़ुशियूं तूं ग़मनि में तब्दील करे हलियो वें। तुंहिंजे वलीमे जी अजरक क़बर जी ओढ बणिजी वई। प्यारा अता हुसैन तुंहिंजे ओचिते विछोड़े दिलि में हिकु वॾो ख़ाल ॾेई छॾियो आहे जेको कॾहिं बि भरिजी नथो सघे। प्यारा भाउ तुंहिंजे ओचिते विछोड़े ते ॻोठ जे हर हिकु मासूम ॿार खां वठी वॾे ताईं अखियूं लुड़कनि सां समुंड जो ॾेख ॾेई रहियूं हुयूं ऐं नंढा वॾा सभु ॾुख बर्दाश्त करण जी कोशिशि करे रहिया हुआ, पर ॾुख बर्दाश्त न पिए थी सघियो। अखियुनि मां लुड़क ज़ारो ज़ार वही रहिया हुआ। बस जेका रब जी रज़ा अला पाक खां दुआ आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त प्यारे मिठड़े हबीब जे सदके प्यारे भाइरनि जहिड़े दोस्त अता हुसैन खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। आमीन या रब्बिल आलमीन।